वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीन के 5 ॾींहनि वारे दौरे ते शेंज़न में मौजूद मसरूफ़ ॾींहुं गुज़ारींदो। वज़ीर आज़म पाक चाइना बिज़नेस फोरम में शिरकत कंदो। चीनी हाईटेक कंपनियुनि जे सरबराहनि सां मुलाक़ात बि थियल। शहबाज शरीफ ननशान वन विंडो शेंज़न म्यूज़ियम ऐं हवावी जी हेडक्वार्टर जो दौरो कंदो। सुप्रीम कोर्ट में अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर फैसल वावड़ा ऐं MKM अॻवान मुस्तफ़ा कमाल ख़िलाफ़ तौहीन अदालत पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी थी रही आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कंदी। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में आलमी माहौलियात जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। पाकिस्तान माहौलियाती मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ पुरज़म आहे। माहौलियाती मसइलनि बाबति आगाही वक़्त जी ज़रूरत आहे। नई नस्ल जे मुस्तक़बिल जे लाइ माहौलियाती चैलेंजनि जो मुक़ाबिलो करणो पवंदो। ग्रीन पाकिस्तान प्रोग्राम जहिड़नि क़दमनि सां माहौलियाती निज़ाम जी बहाली में अॻभराई थी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तानी अवाम ऐं हुकूमत धरती जी हिफ़ाज़त लाइ आलमी बिरादरी सां गॾु आहिनि। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि जे नुक़साननि जो मुक़ाबिलो करण जे लाइ आलमी बिरादरी सां गॾु आहे। मौसमियाती तब्दीली जी का बि सरहद नाहे। मौसमियाती तब्दीली जे नतीजे में पाकिस्तान खे ॿेलनि जी बाहि ऐं ॿोॾि जहिड़ा असर साम्हूं आहिनि। पाकिस्तान माहौलियाती चैलेंजनि जो मुक़ाबिलो करण जी आलमी कोशिशुनि में सहकार लाइ पुरज़म आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इसराइली फ़ौज जी विच गज़ा में ब्रिज ऐं मग़ाज़ी कैंपुनि ते बमबारी वधीक 19 फ़लस्तीनी शहीद गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 80 फ़लस्तीनी शहीद थी विया। अरब मीडिया मूजिबि शहीदनि जो मजमूई अंग 36,550 थी वियो। 82,000 खां वधीक ज़ख़्मी। अमरीकी क़ौमी सलामत जे तर्जुमान जॉन कर्बी जो चवणु आहे त गज़ा जंगबंदी अमरीका नेतन्याहू सां गॾिजी कमु जारी रखंदो। सदर बाइडन जी तजवीज़ असल में इसराइली तजवीज़ जी अकासी आहे। हमास अॻवान उसामा हमदान जो चवणु आहे त हू मुस्तक़बिल जंगबंदी ते ॿधल मुआदे खे ई क़बूल कंदा। इसराइली फ़ौजी गज़ा मां निकिरण जे मौक़िफ़ बिना को बि मुआदो क़बूल नाहे। ॾाकड़ी कंदड़ मुल्कनि खे इसराइल खां वाज़े मौक़िफ़ वठण जो चयो आहे। इसराइल 7 अक्टूबर खां पोइ 9,000 खां वधीक फ़लस्तीनियुनि खे गिरफ़्तार कयो, जिन मां 18 ॼणा शहीद थी चुका आहिनि। मटियारी जे ॻोठ जाम समूह में ॻोठाणो बेदर्दी सां क़तल अणॼातल माण्हुनि लठियूं ऐं कुआड़ियूं हणी राजा उर्फ़ बाबू बहराणी खे क़तल करे छॾियो। वारा भरसां मंगणे जा वाह लाड़ी वटि हथियारबंदनि जी कार ते फायरिंग, 1 ॼणो क़तल। हथियारबंदनि गोलियूं हणी ॻोठ बुके जा वासी कार सवार सिकंदर भंगर खे क़तल करे छॾियो। गंबर जे जोयापाड़े में घरू अणबड़नि तां औरत क़तल। जवाबदार अमानुल्ला जोयो बंदूक जा फायर करे पंहिंजी चाची नजमा जोयो खे क़तल करे छॾियो। लाड़काने जे लोहर कॉलोनी में शादी तकरीब दौरान फायरिंग, 9 वरहनि जो नींगर मारिजी वियो। नादिर कुराई जी शादी में फायरिंग दौरान फराज़ जोयो मारिजी वियो। शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील। ऐं क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म चयो आहे त टीम सुठी तयारी सां अमरीका आई आहे। हिकु ई हदफ़ आहे त वर्ल्ड कप खटणो आहे। पंहिंजी टीम ते भरवसो आहे, सुठी क्रिकेट खेॾंदी। फास्ट बॉलरनि ते एतमाद आहे, हिते सुठी परफॉर्मेंस ॾेई रहिया आहिनि।